अस्सलाम वालेकुम दोस्तों, सब सेल जल्द ईंदा नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकर अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं हर ईंदा नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त ईंदड़ नई एपिसोड में जमाल ख़ान खे जेको आहे सो आनियाणी हुसाईंदी हुनखे चवंदी त तूं वञी मुरीद जो पलांद वठी अचु या तूं जेको आहे सो पंहिंजी इज़त जो पलांद इन जेको आहे सो सरदार बलाज ख़ान खां वठी अचु। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हू चवंदसि त हाणे तूं वधीक देरि न कर ऐं वञी तमामु जल्द पंहिंजो पलाउ वठी अचु। तंहिंखां पोइ जमाल ख़ान वॾे में गुस्से में हूंदो ऐं हुनखे चवंदो त तमामु जल्द हाणे इन जो ख़ात्मो करणो पवंदो। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो सरदार जेको आहे सो राब खे चवंदो त मां हाणे पंहिंजी पग तोते ॿधाइण थो चाहियां। तंहिंखां पोइ हू मना करे छॾींदो, चवंदो त मां हिन जो भार खणी न सघंदुसि। तंहिंखां पोइ सरदार चवंदसि त भला उहो केरु आहे जेको हिन जो भार खणी सघंदो। तंहिंखां पोइ हू चवंदसि त जेको आहे उहो हिकिड़ो ई शख़्स आहे जेको भार खणी सघंदो, उहो आहे जमाल ख़ान। तंहिंखां पोइ जमाल ख़ान न सोचींदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो चाचा बागली खे सरदार घुराईंदो आहे, हुनखे चवंदो त तूं वञी जमाल ख़ान खे चओ त जेको आहे सो सरदारी जी पग पंहिंजे मथां रखे। तंहिंखां पोइ जेको आहे सो चाचा बागली ईंदो, जमाल ख़ान खे चवंदो त जमाल ख़ान सख़्तु गुस्से में हूंदो, चवंदो त इहा जेको आहे सो सरदार जी जेको आहे सो वॾी चाल आहे। हू पग मुंहिंजे मथां रखी करे ऐं मूंखे पंहिंजे हेठां करणु थो चाहे। मां हरगिज़ बि इहा पग पंहिंजे मथां आणणु न ॾींदुसि। तंहिंखां पोइ चाचा बागली चवंदसि त तूं ग़लति पियो सम्झी, सरदार अहिड़ो न आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सरदार बलाज ख़ान पंहिंजनि जेको आहे सो पलीत इरादनि में नाकाम वेंदो ऐं हुनजे मथां सरदारी जी पग न ईंदी। सरदार खे ख़बर पइजी वई आहे त सरदार हुन जे करे ॿिए कंहिंजे मथां पग रखण जी कोशिशि करे रहियो आहे। तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में। तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।